अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी क्रिएशन्स प्रेजेंटिंग सिंध सरज़मीन जी तारीख़। दोस्तों, जीअं त इंसाननि जी तारीख़ तमामु डिघी आहे, उन जो अंदाज़ो इस्लामी तइलीम मां लॻाए सघिजे थो। हज़रत आदम जो ज़मीन ते पहुचणु, अंबिया इकराम जी उमिरूं, जिन जो मिसाल सिर्फ़ु हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उमिरि ई काफ़ी आहे। पर जेकॾहिं असां साइंसी या लाइब्रेरियुनि में मौजूदु तारीख़ खां इंसान या इंसानी तहज़ीबुनि बाबति पुछूं त उहा सिर्फ़ु असांखे 12,021 साल पोइते वञी इंसाननि जी पहिरीं तहज़ीब बाबति कुझु ॿुधाए ख़ामोशी अख़्तियार करे थी। उहा पहिरीं इंसानी तहज़ीब मौजूदा फ़लस्तीन ऐं इसराइल वेझो हुई, जंहिं बाबति बि साइंसी तहक़ीक़ असांखे कुझु ॿुधाए सघी। दोस्तों, सिंध जी तहज़ीब बि एतिरी ई कुझु पुराणी आहे, या चंद पुराणियुनि तहज़ीबुनि मां हिकु आहे। साइंसी तहक़ीक़ मुताबिक़ अॼु खां तक़रीबन 9,000 साल पहिरीं इन खिते में मुख़्तलिफ़ क़बीला आबाद हुआ। द्रावण माण्हू, जिन बाबति असांखे मुअन जे दड़े मां आसार मिलिया, उहे बि हिते तक़रीबन 6,000 साल पहिरीं आबाद थिया हुआ। मज़े जी ॻाल्हि उहा आहे त उहे उन वक़्तु बि इल्म व फ़न सां पुर हिकु इज़तदार क़ौम जी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। दोस्तों, उहे माण्हू सिंध में 3300 क़ब्ल मसीह खां 1300 क़ब्ल मसीह में आबाद हुआ, जिन खां पोइ हिते सिंधु सवेरा मुमलिकत आबाद रही, जंहिंजो कैपिटल अरोर हो, जेको अॼुकल्ह रोहड़ी नाले सुञातो वञे थो। उन्हनि खां पोइ हिते ईरानियुनि जी हुकूमत आई, जेका 516 क़ब्ल मसीह खां 326 क़ब्ल मसीह यानी 190 सालनि ताईं रही। जंहिं खां पोइ यूनानियुनि जी हुकूमत आई, जेका मुख़्तसिर हुई। अवां सिकंदर आज़म जो नालो त ॿुधो ई हूंदो। उन सिंध ताईं काह कई हुई ऐं 326 खां 317 ताईं सिर्फ़ु 9 साल हुकूमत कई। उन खां पोइ हिन खिते में मौर्यन सल्तनत जो राज बि रहियो। अशोका जो नालो त अव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो। हैरान कुन ॻाल्हि उहा आहे त मौर्यन सल्तनतनि खां पोइ कॾहिं बि हिंदुनि जी सल्तनत एतिरी वॾी न रही जेतिरी मौर्यन एम्पायर हुई। उन खां पोइ इंडो ग्रीक हुक्मराननि यानी यूनानियुनि 180 क़ब्ल मसीह खां 90 क़ब्ल मसीह ताईं 90 सालनि ताईं सिंध ते हुकूमत कई। उन खां पोइ इंडो साइथिन यानी जट ख़ानदान जी हुकूमत 90 क़ब्ल मसीह खां 20 क़ब्ल मसीह ताईं 70 सालनि जे लाइ सिंध ते हाकिम रहिया। जंहिं खां पोइ खुशान सल्तनत जो बुनियादु पियो, जंहिंजी निशानी कहू जो दड़ो मीरपुर ख़ासि लॻ आहे। उन्हनि 20 क़ब्ल मसीह खां 325 ईस्वी ताईं 345 साल सिंध ते हाकिमियत कई। पोइ सासानी दौर शुरू थियो, जेके ईरानी हुआ। ईरान में सदन बादशाहत हुई, पर संदन हुकूमत सिंध ते बि हुई, जिन 325 ईस्वी खां 480 ताईं 155 साल सिंध ते हुकूमत कई। उन खां पोइ हिते गुप्ता सल्तनत जो दौरु आयो, जंहिंजी बादशाहत इंडिया जे गुजरात में हुई ऐं संदन कंट्रोल सिंध ते बि रहियो। 480 ईस्वी खां 524 यानी 44 साल सिंध ते गुप्ता सल्तनत जो दौरु रहियो। उन खां पोइ हिते राय ख़ानदान जी हुकूमत आई, जंहिं सिंध जी हदनि खे कश्मीर ऐं कंधार ताईं वधायो। मौजूदा हिंदुस्तान त सॼो संदन ई हो। यादि रहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 571 ईस्वी में पैदा थिया। उन वक़्तु सिंध में राय ख़ानदान जी हुकूमत हुई। राय ख़ानदान सिंध ते तक़रीबन 150 साल हुकूमत कई। पोइ ब्राह्मण ख़ानदाननि 632 खां 724 ईस्वी यानी 92 सालनि ताईं सिंध ते हुकूमत कई। उन दौरान 636 खां 711 ताईं हिंदुनि ऐं मुसलमाननि जूं जंगूं हलंदियूं रहियूं ऐं आहिस्ते आहिस्ते 711 ताईं मोहम्मद बिन कासिम सिंध जो टेक ओवर कयो ऐं उहो 855 ईस्वी ताईं रहियो, यानी 144 साल सिंध ते हुकूमत कई। जंहिं खां पोइ हब्बारी सल्तनत सिंध जो कंट्रोल संभालियो। हब्बारी सल्तनत हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी क़ाइमु कयल सल्तनत हुई, जंहिं 855 खां 1010 ईस्वी ताईं 155 सालनि लाइ सिंध ते हुक्मरानी कई। जंहिं खां पोइ सुमरा ख़ानदाननि सिंध जी हुकूमत 1011 खां 1333 ताईं यानी 322 साल ताईं सिंध खे संभालियो। उन खां पोइ समा या राजपूत ख़ानदाननि जी हुकूमत रही, जेका 1133 खां 1520 ताईं 187 सालनि लाइ सिंध ते रही, जिन जे दौर में ठट्टो संदन कैपिटल रहियो।
उन्हनि जी जाइ अरगुननि वरिती। उन्हनि 1520 खां 1554 यानी 34 सालनि ताईं सिंध ते हुकूमत कई। पोइ तुर्खान ख़ानदान आया जेका 1554 खां 1591 ताईं 37 सालनि लाइ सिंध ते क़ाबिज़ रहिया। उन खां पोइ मुग़ल हुकूमत रही जेका 1591 खां 1701 ताईं यानी 110 साल ताईं सिंध ते हाकिम रहिया, जिन खे कलोड़नि शिकस्त ॾिनी। कलोड़नि 1701 खां 1783 ताईं यानी 82 सालनि ताईं सिंध ते हुकूमत कई। उन खां पोइ टालपुर या मीरनि जो ख़ानदान हो जिन जी सिंध ते हुकूमत आई जेका 1783 खां 1843 ताईं 60 सालनि जे अरसे लाइ रही, जिन खे अंग्रेज़ यानी ब्रिटिश राज टेक ओवर कयो ऐं अंग्रेज़नि बि 1843 खां 1947 ताईं तक़रीबन 100 साल सिंध ते हुकूमत कई। दोस्तो, अंग्रेज़नि सिंध खे पाकिस्तान में शामिल करण खां पहिरियां हिकु कमु कयो त हिकु बिल मंज़ूर कयो जंहिं तहत सिंध ते हमेशह सिंधी माण्हू वज़ीर आला हूंदो। उहो बिल असांजे हक़ में सही हो या न, कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। दोस्तो, जीअं त अॼु अव्हांखे हिकु ॻाल्हि जो अंदाज़ो ज़रूरु थियो हूंदो त सिंध जी ज़रज़मीन खे हमेशह सोनी झिरके जी अहमियत हासिल रही। ॾिसो त किथां किथां खां माण्हुनि कहा कया ऐं हिते अची हाकिमियत कयऊं ऐं हिते जा थी रहिजी विया। आख़िर का त ॻाल्हि हूंदी हुई न त सिकंदर आज़म ईरानी, अफ़गानी, हिंदू आख़िर छिता त न थिया हुआ जो हिन खिते ते 100 साल हुकूमत कंदा रहिया ऐं पोइ हिते जा थी रहिजी विया। आख़िर उन्हनि खे दौलत सोन जी शिकिल में या कुर्ब जी शिकिल में का त शइ हितां मिली हूंदी। पंहिंजी राय खां असांखे आगाह कंदा। अगरि हिन कम इल्म खां का ॻाल्हि रहिजी या ग़लती थी हुजे त ज़रूरु ॿुधाईंदा। उमेद कयूं था त अव्हांखे असांजी हीअ मालूमाती वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ सिंधी क्रिएशन्स खे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।